बटोरो रिपोर्ट लाल बख्श खड़क ॻोठ अब्दुल्ला खड़क गुज़िरियल 12 सालनि खां हलंदड़ स्कूल जंहिंजी हाज़िरी 100 खां मथे आहे। अंधेरी नगरी उहो आहे जो गुज़िरियल केतिरनि सालनि खां 100 खां मथे ॿारनि जी हाज़िरी खे भला हिकिड़ो उस्ताद छा पढ़ाए सघंदो। ऐं मथां स्कूल जी बिल्डिंग जी हालत तव्हां जे साम्हूं आहे, जंहिंजी छित हेठि हुई मौसूम गुलनि जहिड़ा ॿार तालीम पिराए रहिया आहिनि, जिन जूं अखियूं किताबनि खां वधीक उन छित में हूंदियूं आहिनि जितां कहिड़े बि टाइम चापुड़ किरी सघनि था। मज़े जी ॻाल्हि उहा आहे त स्कूल जे बुनियाद खां वठी अॼु ॾींहं ताईं असांजे स्कूल जे SMC जा फंड ज़ाहिर ई न आहिनि। कहिड़ो नांग सूंघे वियो असांजे SMC खे सो बेख़ुदारा ज़ाहिर कयो ऐं असांजे स्कूलीअ जी मालिकी ऐं वारसी कयो। असांजे स्कूल जी छित किरी पई आहे, जंहिंमें हिकिड़ो छोकिरो ज़ख़्मी थी पियो ऐं ॿार घटि में घटि 96-95 ॿारनि। असांजे फर्नीचर जी बि खोट आहे। इंतिज़ाम खे अर्ज़ु आहे त असांखे फर्नीचर ॾिनो वञे, स्कूल ठाराए ॾिनो वञे। खड़क जो तमामु घणो ज़बूर हाल थी वियो आहे ऐं तमामु घणो छापड़ा किरंदा रहंदा आहिनि। ॿार वीचारा भाई माना अहिड़े नमूने पढ़ंदा आहिनि, डपु बि हूंदो न मथां छापड़ो रखी पियो आहे। अहिड़े नमूने पढ़ंदा आहिनि ॿार, माना पढ़ाई न कंदा सघो ॿार खे की पढ़ाई हो वीचारा डपु बि वेंदा नथी पढ़ाई की अहिड़ी ज़बून थी वई आहे इमारत परेशानी असांजे मथां निकिरे। हुनखे असांजो ख़ैरु आहे, पर उहो ॿार वीचारा अला पनाने ज़ख़्मी न थींदा थी वई आहे। ॿियो त असांखे हिकिड़ो फर्नीचर जी खोट तमामु घणी आहे, ॿार थियनि किथे। स्कूल जी बजट आहे, MSc जा पैसा उहे किथे? MSc जा पैसा पैसा बि असांजे स्कूल ब्लॉक छा पहिरियों मिलनि ई कोन था असांखे। स्कूल जा पैसा ई मिलनि था, इमारत तइमीरात करायूं पर जीअं असेंबली बंदि थी वेंदी असांखे मिली कोन्हे। ऐं हुन खां अलावा स्कूल जी इमारत ज़बून हाल थी पई आहे ऐं ॿारनि जी फर्नीचर कोन्हे, छा करियूं ॿारनि खे। नगराणा वज़ीर खां असां मुतालबो करियूं था त नोटिस वठी जल्दी इन स्कूल जी मरम्मत कराई वञे। वज़ीर तइलीम खां मुतालबो करियूं था त असांजे स्कूल जी मरम्मत कराई वञे ऐं फर्नीचर मुहैया कयो वञे त जीअं असां स्कूल सुठे नमूने हलाए सघूं। महिरबानी।